दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त धमाकेदार थियण वारी आहे। दोस्तों हिन वीडियो खे अगरि तव्हां न ॾिठो तव्हां सम्झो कुझु न ॾिठो। 1 मिंट 21 सेकेंड जो वीडियो आहे, को वॾो वीडियो न आहे। हिन में ज़बरदस्त रिव्यू करण वारा आहियूं असां सोप सीरियल जो। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं, अगरि शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे हिन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, छो जो हिन ते तव्हांखे हर नए ड्रामे जी अपडेट बर वक़्तु मिलंदी रहंदी ऐं हीअ बेहतरीन चैनल है। हलूं था अपडेट की तरफ, घणो टाइम तव्हांजो वेस्ट नथा कयूं। दोस्तों दरअसल हाणे जेको आहे शामिर के सम्झ अची चुको आहे त मूंखे कीअं हैंडल करिणो आहे। हर ज़माने खे सम्झी चुको आहे, रोशनी सां इश्क मोहब्बत जो इज़हार करे चुको आहे। शादियुनि जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। होॾां हुनजो बिजार ख़ान जहिड़ो दुश्मन तयारु वेठो आहे। रुख़सार ख़ान जहिड़ी मतिलबु दुश्मनी बि घर में पई आहे। शिरोज़ इन इंतज़ार में आहे त मौक़ो मिले त मां पंहिंजो पलांद वठां। ऐं होॾां नरोज़ जो बि शादी जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। तमामु जल्द जीअं इहे सीन वेझा ईंदा तीअं गड़बड़ी थी वेंदी। नरोज़ जी शादी में मसइलो पैदा थी सघे थो खलल, ऐं हेॾां शामिर जी शादी में बि इहो खलल पैदा थी सघे थो। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। जी अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा।